अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हींअर मौजूदु आहियां अली मोहम्मद जोखियो ॻोठ में। ऐं जॻह जे बारे में थोरी ॼाण हासिलु करण लाइ हिते मां बीठुसि। ऐं हीउ जेको झातियूं थो पाए न, हीउ मज़दूर आहे, हिते कमु थो करे। ऐं जेके फिकी टोपी पातल आहे, इहो बि मज़दूर ई आहे। तव्हांजो नालो छा आहे? वहीद अली। केरु तव्हां? ज़हीर तुरनियो ऐं वहीद तुजण हिते बीठा आहिनि। मज़दूरी घणी आहे तव्हांजी? हिन जी 500 चओ, हे बि त साॻियो ई कमु थो करे। थोड़ो अच्छा कदम में फर्क आहे। अच्छा, कदर जे हिसाब सां माना। अच्छा, मुंहिंजे साम्हूं बीठो आहे उस्ताद। तव्हांजो नालो छा आहे? जमालदीन। जमालुद्दीन। हाँ। अच्छा, तव्हांजी ॾाढ़ी घणी आहे? असांजी मिड़े 1400-1500 हले थी। अच्छा, हिते बीह सघां न मथे? बिल्कुलु बीह सघो था, कोई फर्क कोन थो पए। हीउ उस्ताद जेको कमरो तव्हां ठाहियो था, घणा इहो पंहिंजो एराज़ी आहे? एराज़ी 130 गज फुट। 130 फुट माना 12 बाय 12 जो। ऐं 12 बाय 12 कमरे में केतिरा ब्लाक लॻंदा आहिनि? ब्लाक तक़रीबन 600 जे 550 जे करीब। 550 ऐं 600 जे करीब लॻंदा। ऐं अच्छा, पोइ हीउ कमरो जेको तव्हां तयारु सॼे ॾींहं में कंदा आहियो, 2 ॾींहं लॻाईंदा आहियो? ईमानदारी तो? ईमानदारी 2 ॾींहं। 2 ॾींहं? 2 ॾींहं लॻी। माना पंहिंजे दिलि लॻाए ऐं पंहिंजे ईमानदारीअ सां पंहिंजो कमु सम्झी कंदा आहियो। तव्हांजी तारीख़ घणी आहे? असांजी 1500। 1500 रुपया। अच्छा, उस्ताद जी 1500 रुपया तारीख़ आहे। ऐं 12 बाय 12 जो कमरो ठाहिण में उस्ताद खे 2 ॾींहं लॻंदा। ऐं हीउ कमरो अॼु खयो आहे उस्ताद? कल्ह खयो आहे। कल्ह खयो, अॼु मुकमल थींदो? ठीकु आहे, वरी उहो बि माना ॿिए कारीगर हुन जो लॻियल आहे हुते। ठीकु आहे, 12 बाय 12 जो जेको कमरो आहे उहो 2 ॾींहंनि में उस्ताद तयारु कंदो आहे। ऐं 500 खां 550 ब्लाक हिन ते लॻंदा आहिनि। हीउ मज़दूर जेके पढ़ी न सघिया वीचारा मूं जहिड़ा, उहे मज़दूरी था कनि, कंहिं रेड़ था हलाइनि। मां त सब्ज़ी हलाईंदो आहियां रेड़े ते। बाक़ी हीअ जेके आहिनि, जेके कम में एक्सपर्ट आहिनि, उहे मज़दूरी कनि था, ब्लाक खणनि था ऐं सीमेंट वग़ैरह खणनि था। ऐं हीअ लॻा पिया आहिनि वीचारा। हू त नंढिड़ो आहे। उमिरि छा आहे तुंहिंजी? 16 साल उमिरि अथसि, मज़दूरी थो करे वीचारो। ऐं पीउ माउ हुनखे पढ़ाए न सघिया। सो सही आहे, रोज़ी त कमाइणी आहे।